जी नाज़रीन, असां हिन वक़्तु जेको चंपड़ अस्पताल में RHC चंपड़ में मौजूदु आहियूं ऐं हिते गुज़िरियल हिकु महीने खां ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते अस्पताल OPD जो बाइकाट आहे ऐं अॼु हीउ 10 ॾींहंनि खां त मुकमल जेको हिननि बाइकाट कयो आहे। मरीज़ हिते जेके अस्पताल तल्क हेडक्वार्टर शहर आहे हिते दरबदर आहिनि। अचो त हिननि मरीज़नि खां पुछूं त हिननि सां कहिड़ी तकलीफ़ुनि मां गुज़रा। दवा वठण आई आहियां, चवनि था अस्पताल बंदि आहे, मिले कोन थी, हाणे वञूं पिया घर। ग़रीब माण्हू आहियूं, तकलीफ़ आहे। ही माई जी वठण आई, छोकिरे जी डिलीवरी केस आहे, हाणे कोन्हे, अस्पताल बंदि आहे, हाणे वञूं पिया। 2 ॾींहं थिया आहिनि, अचनि पिया, अस्पताल बंदि आहे, हाणे छा करियूं, हाणे ग़रीब माण्हू आहियूं, वञूं घर। सवेल आया, दवा वञा कोन थी, दवा रपोर ईंदी पोइ दवा ॾींदासीं, पोइ चवंदा दवा कोन्हे, असीं हड़ताल करे ठहूं जे। तव्हांखे तकलीफ़ दवा ॾींदी न, सरकारी आहे, मुलाज़िम आहिनि। अगले जगह खाली भराए छॾी वापसि। घणा ॾींहं खां पोइ परेशान आहियूं, तॾहिं अचूं था न। पर ही चवंदा डॉक्टर कोन्हे, दवा बि कोन्हे। ॾाढो हा, जवाबु ॾेई छॾियोसीं, डॉक्टर ई कोन्हे, दवा ई कोन्हे। परेशान त आया, अगरि तॾहिं आयो आहियां। ॿार घणे कुते खायो, दवा त ॾिनी, सुई ॾिनी, बसि ईअं करे हराए छॾियो। 4-5 ॾींहं थिया आहिनि, डॉक्टर जवाब पिया ॾियनि मूंखे, चए असांजी हथा लॻी पई, असांखे पघार कोन मिले, इन करे मूंखे पेट में सूर तक़रीबन 4-5 ॾींहं थिया आहिनि। डेली आऊं ईंदो आहियां, कल्ह बि आयो, टे ॾींहं बि आयो हुउसि, चए असांजी हथा लॻी, असांजा गवर्नमेंट पघार कयो ॾे, असांजी गवर्नमेंट। हाणे परेशान आहे, मूंखे पेट में ॾिसो थो पिया, कंहिंखे ॿुधायां। बुखार आहिनि वीचारे खे, ऐं मूंखे छाती में सूर में दवा वठूं था, त अॼु बि बंदि करे वेठा आहिनि, चवंदा बंदि आहे। ज़रूरत ॻाल्हि जे सिंध सरकार फौरी तौर नोटिस वठणु घुरिजे। कैमरामैन अरसलान ओठो सां गॾु अहसान ओठो, KTN न्यूज़ चंबड़।